मसलो मुंहिंजो इहो आहे, ज़मीन मुनीर जी आहे, ॿई पासा, हिकु पासे खां रोड आहे, ॿिनि पासनि खां टिनि खां मुनीर जी ज़मीन आहे, विढ़ण जे लाइ हे था अचनि, हिकु अमानत सलामत, हे टई था अचनि। कल्ह बि मां हुननि खे चयो त बाबा मुंहिंजो जेको दंगु आहे मूंखे नोड़ी सिधी करे पंहिंजी भित भली कढो, को मसइलो कान्हे, उन तां अचे मूंसां विढ़िया आहिनि मुंहिंजे घर में। ऐं जेको हुननि वीडियो ॾिनो आहे मुंहिंजो, उन वीडियो में बि हालांकि मुंहिंजे माल जूं तस्वीरूं वग़ैरह हर शइ मुंहिंजो आयल आहे, ऐं उते मुंहिंजे घर में अची मूंसां विढ़िया आहिनि। मुंहिंजो जेको उते बोह पियल आहे उन में हुननि जे मज़दूरनि उन में पथरियूं कराए छॾियूं। अगरि जेकॾहिं मुंहिंजे माल खे को बि नुक़सानु पहुतो त उन जा ज़िमेदार बि हे हूंदा। कुझु ॾींहं पहिरियां हिननि मुंहिंजूं सावणीअ में ॿकरियूं कढी ऐं जेको आहे सो पंहिंजे उता कमु वञी वाड़ियूं, पंहिंजे मर्ज़ीअ सां सुबुह जूं ॿकरियूं वाड़ियल। मां जीअं निमाज़ ते वियुसि, निमाज़ खां मोटी आयुसि त हिननि ॿकरियूं कढी ऐं उता कमु वाड़े 11 वॻे वञी ढक ते ॾेया। पोइ हाणे ख़बर न आहे हिननि ॿकरियुनि खे बि अलाए छा खारायो या छा कयो, उहो धणो ई मुंहिंजो ॿकरियुनि जो वियो हलियो, मरी वियो। इहा बि मूंखे पक न आहे, मां पक कयां नुक़सान जा ज़िमेदार हे आहिनि। पाण जेको कुझु मूंखे नुक़सानु रसियो आहे ऐं रसंदो, ऐं हालांकि हे मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजे नाले चवनि था ते धाड़ेल तबियत सही न हुई, मूंखे हुननि धिका धूणा थफूं ॻीचीअ मां हे हो वठी करे धक बि मूंखे आहिनि। ऐं प्लस में हिननि जेको वीडियो वग़ैरह तस्वीरूं कनि उहो मुंहिंजे घर में अची करे हिननि मूंसां ज़्यादती ऐं ज़ुल्म कयो आहे। कारण इहो आहे त हुननि जो प्लाट जेको आहे मुंहिंजो वरितलु आहे वॾनि जो, हो था चवनि त हे हितां लॾे असांखे प्लाट जे। हाणे मां ग़रीब आहियां, मां काॾे लॾींदुसि, ऐं मूंखे हिननि मां जान मां बि ख़तरो आहे। हो चवनि था त असां तोखे या माराए छॾींदासीं या हितां खणाए छॾींदासीं, तोखे इहा ख़बर न आहे। कल्ह मूंखे चवनि त तुंहिंजे हिन मन खे बाहि ॾींदासीं जेको हिते पियल अथई। अॻम बि मूंखे कुझु ॾींहं पहिरियां चयो त मूं चयोमांनि त भाउ सही आहे तव्हांखे बाहि, मां त ग़रीब आहियां, भली बाहि ॾियणी आहे तव्हां ॾेई छॾियो। मतिलबु हर वक़्तु हिननि जी मूंसां नाजाइज़ी जेके बि माल में या जान में कहिड़ी शइ में बि हो था चवनि त वॾेरा बि असांजा आहिनि, पुलिस बि असांजी आहे, तुंहिंजो केरु आहे जो तूं हिते जेको आहे सो रहियो पियो आहे। हितां उते 100 चकर, हिकु न पर 100 चकर हुननि मूंखे इहे धमकियूं ॾिनियूं त तोखे मारींदासीं या खणाए छॾींदासीं। ऐं हे आहिनि बि अहिड़ा, जॾहिं तॾहिं ॿियनि सां बि मसइला, पाड़े वारनि सां। तव्हां वस वारा चङा जांच करे ॾिसो त सच केरु थो ॻाल्हाए या सच कंहिंजो आहे। मां बि हिन महिल प्रेस कंदे चवां थो त तव्हां जांच कयो, पोइ जांच कंदे जेकॾहिं अगरि मूं ॾिया त मां ॾोहारी आहियां, जे आहे ई हुननि ॾे त हुननि खे कुझु चवण लाइ केरु तयारु कान्हे का। मां चङनि खे वस वारनि खे, SP साहिब खे या जेके ॿिया चङा आहिनि उन्हनि खे अपील थो करियां हथ ॿधी त मुंहिंजो जेको आहे सो गुज़ारिश इहा ॿुधी करे ऐं कुझु मसइलो हल कनि।